डेडी जुकाम बाबा निकाह निकाह पढ़ाणो आ मां बाबा निकाह कोन पढ़ंदो आहियां छा कंदो ही बाकी मां कुराड़ियूं भी जारींदो आहियां मुंहिंजा बाबा लख लानत थई तू ने के छड़ तू निकाह जी गाल कर बस जनाजा जनाजा पढ़ंदो ही ए जनाजो समझी पढ़ी छड़ मुके पढ़ी छड़ हलिया मुके जनाजो समझ मुके पढ़ी छड़ मुजो निकाह पढ़ अच्छा कुंवार केड़ी आ कुंवार ही है या कुंवार आ हेड थोड़ो हिया करियो कम के हिया करदस हां ये कुंवार घोट केड़ो आ बाबा आओ पाण दिसी को धोई जा वाह जो घोटा जिड़ी यहूदिन जी घोड़ी बिठिया मुंहिंजा बाबा ए खुदा जी सनाई थी तुम गाल के समझदो कर तोर फशीरी न कर तू जो निकाह पर इज्जत खराब न कर चरिया निकाह टिन किस्मन जो पढ़ंदो आहियां मुंहिंजा बाबा ए निकाह हिकड़ो ही थींदो है मुसलमानन में ट्रे केड़ा बाबा ए पैसन दे निकाह जतरो हिकड़ो 1000 वारो हां बियो 2000 वारो टियों 5000 वारो केड़ो मुखा पढ़ाईंदो मुंहिंजा बाबा तू बस 1000 वारो निकाह पढ़ 1000 वारे निकाह जी का गारंटी कान थव 8 ॾींहंनि खां पियो कुंवार भॼी वञे त मूं ते न थव मुंहिंजा बाबा अरे ने के छड़ तू 2000 वारो 2000 वारो 2 महीना मस हलंदो पो 5000 हां 5000 गारंटी वारो 2000 वारे जी गारंटी हा थव हां जे कुंवार भॼी वञे त मां पंहिंजी ॾींदो सामवाई मुंहिंजा बाबा उने के छड़ तू बुधा 5000 वारो पक्को यो न खपे बस यो 5000 वारो सफा सीमट दिक्ती माना कुंवार के पादर हणी घर खां बाहर कढी छॾ वरी कुंवार तुंहिंजे पेरनि में किरी पई हूंदी मुंहिंजा बाबा बस वो ठीक है यो सही है यो 5000 वारो सही है 5 वारो हां भला पहिरियों दफ़ो था उथारियो जा हे पे हां ने पहिरियों दफ़ो न्याणी उथे थी आऊं पहिरियों दफ़ो उथां थो अच्छा पढ़ाई पुटे ठका वारो निकाह था ठका वारो निकाह तू पढ़ तू हल ए पहिरियों हो हथ वारो हिकड़ो मिनट पहिरियों निकाह थिए यो छाओ यो निकाह ठका वारो निकाह ए ठका वारो निकाह हां ठीक है कबूल पियो ए वठ हां मु जोला मुल्लो पंचर थी पियोला मुबारक थई ठीक है अबा मुबारक तोखे मुबारक कुंवार साथ मिला हाथ मिला मां तो के सेखारिया परे कुंवार के सही तो न मिलाए तुम मुके सिखा न मिलाए बुआ मुंहिंजा बाबा अरे हट ए कुते आप जो तहां ना पढ़े छा छोकरी में हथ तो विझी छाला परते निकाह टुटियो छो वरी नहीं सही थींदो ए आऊं जो चमाओ हो ता कयो ही कोन ए ने यो सही बियो बुधा बियो छा करियो जुनान वरी नहीं सही थियो मुंहिंजा बाबा हाणे कुंवार खे हथ कुल्हे ते रख वाह वाह ॼण भेड़ खे स्कूल वठियो थो वञी मुंहिंजा बाबा ये खुदा जी सणाई थी चर्चा चला तो करी वरी भाकुर कुल्हे ते ॼण मां खे अस्पताल वठियो थो वञी मुंहिंजा बाबा ए फशीरी न हथ कर मिला ये वटे के रंग कराई जाए टोपी कड़ी इन में तव्हांजो कुराड़ियूं साई भाॼियूं खाईंदियूं आहिनि बा इने के छत अदा मुबारक रखियो मास मुबारक ॼाणू था बाक़ी अॻ में 8-10 के उथारियूं अथव सम्झ में ॻाल्हि अचे बि थी हाणे ईअं न कीअं मुलो पहिरियां तोखे सेखारींदो आ तो मुखे मुबारक